अवांखे अपडेट कंदा हलूं। ब्रेकिंग न्यूज़ है। नवदेरो मां पीर जो ॻोठ भरिसां ज़ैतूननि जे बाग मां पीरसन जो फाहो खाधल लाश ठाहियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है। अवां सां शेयर कयूं पिया। कंहिं सां दुश्मनी न आहे। फौती जे पुट जो चवणु आहे त वालिद जो ज़हनी तवाज़ुन दुरुस्त न हो। ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। अहम ख़बर आहे। नवदेरो मां पीर जो ॻोठ भरिसां ज़ैतूननि जे बाग मां पीरसन जो फाहो खाधल लाश हथायो आहे। फौती जे पुट जो चवणु आहे त कंहिं सां का बि दुश्मनी न आहे। वालिद जो ज़हनी तवाज़ुन ठीक न हो। तफ़सील मालूम कंदासीं रशीद अबड़ो खां। जी रशीद, अपडेट कजो। जी बिल्कुल, नवदेरो थाने जी हद पीर जो ॻोठ ॿाहिरां ज़ैतूननि जे बाग मां 45 वरनि जे अल्लाह ॾिनो कलोड़ो जो फाहो खाधल ज़ैतूननि जे वण में लाश मिलियो आहे। इतलाह ते नवदेरो पुलिस लाश पंहिंजे तहवील में वठण खां पोइ उनखे नवदेरो इस्पताल आंदो आहे, जिते संदसि पोस्टमार्टम कयो पियो वञे। इन ॾिस में फोतीअ जो जेको पुटु आहे फारूक कलोड़ो, उनजो चवणु आहे त कंहिं सां बि दुश्मनी न आहे। संदसि वालिद जो ज़हनी तवाज़ुन ठीकु न हो। जॾहिं त राब्तो करण ते एसएचओ नवदेरो जो चवणु आहे त फोतीअ जो जेको लाश आहे उहो पोस्टमार्टम लाइ नवदेरो इस्पताल आंदो आहे, जिते संदसि पोस्टमार्टम कयो पियो वञे। वारसनि जो चवणु आहे त संदसि ज़हनी तवाज़ुन ठीकु न आहे। पोस्टमार्टम मां बाद ही ख़बर पवंदी त संदसि मौत कीअं वाक़िअ थियो आहे। जी महिरबानी अवां जी अपडेट करण लाइ।